तो साईं साईं शफ़क़त का थिया अब साईं शफ़क़त तूं आहे मुंहिंजे ॿार खे दड़का छो ॾिना थी केड़ो तां जो नड़ो नंढड़ो ॿार इम्तियाज़ मुंहिंजो ॿार सुबुह जो स्कूल सा बाबा तो स्कूल छा जो आराम सां यार क्लास जे बारे में असां ॿारनि खे इन लाइ पढ़ाईंदाऊं छा जा स्कूल में ॿारनि खे था दड़का ॾियो हिकिड़ो मिंट ॿार खे अगर मां दड़को ॾिनो ॿार खे अगर कुछ सम्झायो त में गलत ॻाल्हि त ग़लति कर ॿार खेचल करनि ॿार खे तो साईं ॾिसो त साईं मुंहिंजे ॿार खे दड़का ॾिना अथई असां पंहिंजे ॿार खे अॼु ताईं जेको दड़को न ॾिनो आहे न हुनजी माउ ॾिनो आहे न मां ॾिनो त मां मुंहिंजे ॿारनि खे दड़का थो ॾींदो असां इन लाइ था पढ़ायूं था स्कूल में ईंदो त ॿार खे थोरो सेखारिबो न तूं साईं हिनजी भर छो थो वठे तूं हिनजी टीचर जी मतिलबु वकालत करे थो तूं त साम्हूं आयो जॾहिं तोखे ख़बर बि न आहे मुंहिंजे ॿारनि खे दड़का थो ॾे असां इन लाइ था स्कूल में दाख़िला करायूं सही ॻाल्हि ॿुधो हिन जे ॿार थोड़ी बदतमीज़ी कई अगर उनखे असां सम्झाइण जे लाइ को दड़को ॾिनोसीं बदतमीज़ी त पाण में ॿार पिया ॻाल्हाइनि आस्ते त ॻाल्हाए टीचर सां कीअं थो ॻाल्हाए तमीज़ अथई टीचर सां कीअं थो ॻाल्हाए जेको तुंहिंजे ॿारनि खे पढ़ाए थो जेको तुंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारे थो तूं हुन सां कीअं थो ॻाल्हाए तोखे ख़बर पए थी हे असां ग़रीब मुल्क आहे इन जे करे असांखे ओतिरो शऊर कोन्हे को दुनिया जे ॿियनि मुल्कनि में ख़बर पवई न त टीचर जो छा शान आहे छा इज़त आहे छा मर्तबो आहे टीचर जेकॾहिं कोर्ट में बि दाख़िल थी वेंदो त जज बि उन एतिराम में उथी बीहंदो आहे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मिनिस्टर थियणु आसान आहे टीचर थियणु मुश्किल आहे छो त टीचर ॿार जो मुस्तक़बिल संवारींदो आहे टीचर सॼी ज़िंदगी पंहिंजी ॾेई पंहिंजे वतन खे पंहिंजे मुल्क खे रोशन कंदो आहे बिल्कुलु तव्हां सही था चओ मां तव्हांजे लफ़्ज़नि में हिक हिक में सचाई आहे इहा ई साईं शफ़क़त करे ॻाल्हि ॿुधायो त ॿार खे प्यार सां त ॻाल्हाइबो आहे न दड़का रोए थो छुड़का थो ॾे बाबा तव्हां दड़का नथा ॾियो स्कूल में जेकॾहिं ॿार ईंदो खशत कंदो पढ़ंदो कीअं इहो बि त मैनर्स सिखंदा न इहो बि तालीम जो हिसो आहे बाबा थोरो ॻाल्हि सम्झ इहो तालीम जो हिसो आहे खशत कंदो गोड़ न कर सिधो थी वियो बाबा सिधो थी वियो सिधो थी न वियो गोड़ करे पढ़ंदो कीअं पढ़े नथो त तव्हांजी ज़िंदगी कीअं इज़त कंदो हे टीचर ई आहिनि जेके संवारे सिंगारे तव्हांजे घरनि में मोकिलनि था तॾहिं ॿार वञी कंहिं उरूज ते पहुचनि था सॼी ज़िंदगी असां इन्हनि स्कूलनि में पढ़िया आहियूं इन्हनि उस्तादनि जी मारूं खाई इन्हनि जा दड़का खाई असां पंहिंजे पीउ माउ जी इज़त कंदा हुआसीं इहे ई असांखे सेखारींदा आहिनि त तव्हां पंहिंजे पीउ माउ जी इज़त कीअं कयो पाड़े वारे में वॾनि जी इज़त कीअं कयो हा तव्हां जेकॾहिं थोरी ॻाल्हि ते भॻा ईंदव कुहाड़ियूं खणी ईंदव लठियूं खणी ईंदव त टीचर छा कंदो टीचर चवंदो बाबा जीअं धूड़ वञी पायो पोइ असांजो छा वञे दुश्मनियूं जेकॾहिं कंदव त पोइ ईअं थींदो पोइ इन जे करे सॼो मुल्क सॼो सिस्टम बदतमीज़ी ऐं लाग़रज़ी ऐं अलाए काॾे थो वञे तव्हां जूं ॻाल्हियूं सही आहिनि बिल्कुलु उस्ताद जी वॾी इज़त आहे मां मञियां थो असां त न पढ़ियासीं उस्ताद जी वॾी इज़त आहे पीउ माउ खां पोइ हे उस्ताद जी पीउ माउ आहे हुन ॿार जो मञूं था पर हाणे उहो ॿारु आहे नंढड़ो ज़हन आहे हाणे मूंखे चए थो बाबा मां स्कूल न पढ़ंदुमि मां स्कूल न वेंदुमि हे प्यार सां ॻाल्हाए पोइ हाणे दड़का थोरा ई ॾिबा उहो मां माफ़ी थो चवां तव्हां उस्ताद आहियो तव्हां वॾा आहियो मुंहिंजा आबा आहियो तव्हांखे सिर्फ़ु सम्झ अचणु घुरिजे असांजो कमु गॾे गॾे वारो अकुल आहे असांजो दिमाग़ कोन्हे असांखां बि ग़लती थी वई पुट आहे न हिकिड़ो हुन लाइ गॾे दिमाग़ तव्हां उस्ताद ते एतमाद कयो मां साईं खे पर्सनल सुञाणा साईं जा जेके बि पढ़ायल ॿार आहिनि न ग़रीबनि जा ॿार तूं शम्स रेडी वारो हुयो न उनजो पुटु CSS कई आहे पास थियो आहे साईं पढ़ायोसि तूं तव्हांजे ॿारनि खे अलाए किथे पहुचाईंदो तव्हां विढ़ो था उन्हनि सां माफ़ी ज़िंदगी में यादि रखी छॾियो उस्ताद अहिड़ी शइ आहे जेको पीउ माउ खां पोइ उहो आहे उहो तव्हांजो मुक़दर संवारींदो इन जे करे जेकॾहिं तव्हांजा ॿार प्यारा आहिनि हर कंहिंजी औलाद प्यारी हूंदी आहे पर उस्ताद सां कॾहिं बि बदतमीज़ी न कजे उस्ताद खे जंहिं बि उस्ताद जी इज़त कई उन पंहिंजी ज़िंदगी संवारे छॾी